पोइ वीडियो में पाण पॉजिटिव या नेगेटिव नंबर्स जी ज़रब या मल्टीप्लिकेशन सिखिया हुआसीं। हिन वीडियो जे अंदरि पाण पॉजिटिव या नेगेटिव नंबर्स जी डिवीजन या वंड सिखंदासीं। पाण खे तमामु घणियूं शयूं साॻियूं मिलंदियूं, जेके मल्टीप्लिकेशन में हुयूं उहे डिवीजन में बि मिलंदियूं। मसलन मल्टीप्लिकेशन में जॾहिं 2 नंबर पॉजिटिव हुआ त जवाबु पॉजिटिव पियो अचे, हिते बि ईअं आहे। जेकॾहिं 2 नंबर नेगेटिव हुआ तॾहिं बि जवाबु पॉजिटिव पियो अचे। अगरि उन्हनि मां को हिकिड़ो पॉजिटिव ऐं हिकिड़ो नेगेटिव हुयो त असांखे जवाबु नेगेटिव पियो अचे। सो हिते बि ईअं ई थिए थो। अचो त ॾिसूं था कीअं थो थिए। 8 डिवाइडेड बाय -2। जेकॾहिं असां हिनखे हल कयूं त 2 जो खोड़ो 8 ते घणा दफ़ा वेंदो? 1 ॾूं 2 ॿ ॾूं 4 टे ॾूं 6 4 ॾूं 8 4 दफ़ा वेंदो। पर हिते असां ॾिसंदासीं त 2 असांजो नेगेटिव आहे, जंहिंजे करे असांजो 4 बि छा थी वेंदो? नेगेटिव थी वेंदो। 8 डिवाइडेड बाय -2 बराबरि थी वेंदो -4 जे। अहिड़े ई तरीक़े सां अगरि असां हिनखे ॾिसूं त -जा 16 डिवाइड थियल आहिनि चेन में। जेकॾहिं चेन जो असां खोड़ो आणो 16 ते त 1 चौंक चौंक 2 चौंक 8 3 चौंक 12 4 चौंक 16, यानी 16 ते जेको चेन जो खोड़ो आहे 4 दफ़ा वञे थो। पर हिन में असां ॾिसंदासीं 16 नेगेटिव आहे, जंहिंजे करे जेको असांजो जवाबु आहे 4 उहो बि छा थी वेंदो? नेगेटिव थी वेंदो। अहिड़े ई तरीक़े सां अगरि -3 खे असां डिवाइड कयूं -5 सां त जवाबु छा ईंदो? सो 5 जो खोड़ो 3 ते 6 दफ़ा वेंदो, छाकाणि त 6 5 30 थींदो आहे। ऐं हिन में ॾिसंदासीं त 3 बि नेगेटिव आहे, 5 बि नेगेटिव आहे। सो नेगेटिव खे छा करे छॾींदो? कैंसिल करे छॾींदो। ऐं असां वटि जेको 6 ईंदो जवाबु, उहो छा ईंदो? प्लस ईंदो। यानी असांजो जेको जवाबु हूंदो उहो पॉजिटिव हूंदो, जीअं मल्टीप्लिकेशन में ईंदो हुयो। सो -3 डिवाइडेड बाय -5 बराबरि हूंदो +6 जे। सो अचो त हाणे हिन दर्जे खे था ॾिसूं, जंहिंमें 18 वंड थियल आहे 2 सां। हिन दर्जे में अगरि असां ॾिसूं त 2 नंबर असांजा पॉजिटिव आहिनि। 18 में पॉजिटिव आहे ऐं असांजो 2 बि पॉजिटिव आहे। हिन जो मतिलबु त असांजो जवाबु बि छा में ईंदो? पॉजिटिव ईंदो। सो 2 जो खोड़ो 18 ते घणा दफ़ा वेंदो? 9 दफ़ा वेंदो। सो हाणे जिन दर्जनि जी तरफ़ पाण वधूं था उहे इंट्रस्टिंग आहिनि थोरा, ऐं कॉम्प्लिकेटेड बि पॉसिबल आहे हुजनि, पर एतिरा कोन्हनि। सो हिन में छा आहे त -7 ज़रब थियल आहे 3 सां, ऐं पोइ वंड थियल आहे कंहिंसां? -1 सां। ऐं हिन जे लाइ पाण डॉट इस्तेमालु कयूं था हिते मल्टीप्लिकेशन जे लाइ। हूअं असां एक्स या मल्टीप्लाई बि इस्तेमालु करे सघंदा आहियूं, पर हीअ डॉट अॼुकल्ह वधीक इस्तेमालु थिए थी। उहा इन जे करे छाकाणि त जेकी एक्स आहे उहा अलजबरा में कंहिं वेरिएबल जे करे बि इस्तेमालु थींदी आहे। सो अलजबरा में वेरिएबल जे इस्तेमाल जे करे थोरी घणी कंफ्यूजन क्रिएट थींदी आहे। इन जे करे अॼुकल्ह जेकी डॉट आहे मल्टीप्लिकेशन जे लाइ तमामु घणी आम थी वई आहे। हिन हिसाब खे अगरि असां ॾिसूं त पाण खे न्यूमरेटर सभ खां पहिरियों हल करणो पवंदो। अगरि असां न्यूमरेटर खे ॾिसूं त हिकिड़ो असां वटि दर्जो आहे 7, नंबर आहे 7 ऐं ॿियो आहे 3। 7 खे अगरि असां 3 सां ज़रब कयूं, हिन में 7 हिकिड़ी ॻाल्हि यादि करणी आहे त नेगेटिव आहे, इन करे जवाबु छा ईंदो? नेगेटिव में ईंदो। सो नेगेटिव 7 × 21। इन खां बाद में असां वटि जेको डिनोमिनेटर में आहे नेगेटिव 1 उहो रखंदासीं। हाणे नेगेटिव खे छा करे छॾींदो? नेगेटिव खे कैंसिल करे छॾींदो, जंहिंजे करे असांजो जवाबु छा ईंदो? 21 प्लस में अची वेंदो जवाबु असांजो। सो हिन जो मतिलबु मां हीअं लिखी सघां थो त जेकॾहिं असां वटि को नंबर आहे पॉज़िटिव ऐं उहो डिवाइड थी वञे नेगेटिव सां त असां वटि जवाबु ईंदो नेगेटिव। ऐं जेकॾहिं असां वटि को नंबर आहे नेगेटिव ऐं डिवाइड थिए पॉज़िटिव सां त उनजो जवाबु बि नेगेटिव ई ईंदो। ऐं जेकॾहिं असां वटि को नंबर आहे नेगेटिव ऐं डिवाइड थिए कंहिं नेगेटिव सां त जवाबु ईंदो पॉज़िटिव। ऐं जेकॾहिं को नंबर आहे पॉज़िटिव डिवाइड बि थियल हुजे पॉज़िटिव सां, तॾहिं बि जवाबु असांजो छा ईंदो? पॉज़िटिव ईंदो। अचो त हाणे हिन दर्जे खे ॾिसूं, जंहिंमें 3 नंबर आहिनि, 3 नेगेटिव आहिनि ऐं 3 हिक ॿिए सां ज़रब थियल आहिनि। सो हिन खे हल करण जो तरीक़ो इहो आहे त सभ खां पहिरियां जेके 2 नंबर आहिनि पहिरियां उन्हनि खे पाण ज़रब कंदासीं। सो हिन खे पाण ब्रेकेट में था रखूं। हाणे अगरि असां ॾिसूं त 2 नंबर नेगेटिव आहिनि, इन जो मतिलबु इहो थी वियो त असांजो जवाबु पॉज़िटिव ईंदो। हाणे जेकॾहिं असांजो जवाबु पॉज़िटिव ईंदो त जवाबु कहिड़ो ईंदो? 2 ते 7 जो खोड़ो हणूं त 14 थींदो, ऐं 14 असां वटि छा अची वियो? पॉज़िटिव। बक़ायो नंबर जेको बचे थो -1 उहो पाण हिते हाणे ज़रब कंदासीं। हींअर अगरि असां सिचुएशन ॾिसूं त असां वटि हिकिड़ो नंबर पॉज़िटिव आहे ऐं हिकिड़ो नंबर नेगेटिव आहे। इन जो मतिलबु त हाणे जेको जवाबु असां वटि ईंदो उहो नेगेटिव ईंदो। सो इहो जवाबु ईंदो 1 14 14, यानी -14 या -14। अचो त भला हिकिड़ो ट्रिकी ऐं मज़ेदार सुवालु हल था कयूं, जंहिंमें 0 वंड थियल आहे, कंहिंमें -5 में वंड थियल आहे। सो 0 खे जॾहिं असां -5 सां वंड कंदासीं, 0 खे कंहिं बि अदद सां असां वंड कयूं, जवाबु असांजो छा ईंदो? जवाबु असांजो ईंदो 0। सो इन ई तरीक़े सां अगरि असां वटि को बि अदद या -5 जीअं आहे उहो डिवाइड थियल आहे 0 सां, त इन जे लाइ आर्ग्यूमेंट जेको पेश कयो वेंदो आहे उहो इहो हूंदो आहे त का बि शइ असां वंड 0 में करे ई नथा सघूं न, इहो मुमकिन ई न आहे। 0 किथे आहे? 0 माना कुझु बि न, त कुझु बि न कीअं वंड थींदो? इन जे करे हिनखे चइबो आहे अनडिफाइंड। सो इनखे छा चवंदासीं पाण? अनडिफाइंड। ऐं अहिड़ी अगरि का बि सिचुएशन ठही अचे जीअं 0 डिवाइडेड बाय 0, इहो बि असांजे लाइ छा हूंदो आहे? अनडिफाइंड हूंदो आहे, छाकाणि त इहो हल नथो करे सघिजे।